अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अहसिबन नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना व हुम ला युफ़्तनून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामह औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना सल्लिमू तस्लीमा। वाजिबुल एहतराम शहर तंगवानी जा दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, टाइम इंतहाई मुख्तसर आहे। सुबह खां वठी करे अवां शाम जे हिन पोएं पहर ताईं अल्लाह जे क़ुरान पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान पाक के ॿुधो आहे। मां जमे तुलबा इस्लाम शहर तंगवानी जे तमाम उहदेदारन के दिल जे गहराइन सां मुबारकबाद चवां थो। जिन नौजवानों वडी हिम्मत, वडी जफ़ाकशी, वडी मेहनत सां हे तमाम आलीशान प्रोग्राम रखरायो आहे, उन्हनि दोस्तनि खे भी मां मुबारकबाद चवां थो जिन जानी ऐं माली इन्हनि नौजवाननि सां ताउन कयो आहे। अल्लाह साईं उन्हनि मुजाहिदनि जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत नसीब फरमाए, जिन जो इन्हनि नौजवाननि जे मथे ते शफ़क़त वारो हथ आहे, जेके जानी माली इन्हनि सां ताउन करे रहिया आहिनि। अल्लाह साईं इन्हनि नौजवाननि जे हिम्मत, जज़्बे, इख़लास के अञा मज़बूत भी करे
अञा वधाए भी जिन जे महिनत जो अॼु हे नतीजो निकितो जो सुबुह खां वठी करे अवां शाम ताईं अञा बि प्रोग्राम हलंदो अवां अल्लाह जे क़ुरान पाक जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। मुसलमान हो मां त हीअं चवंदो आहियां अगर सॼी दुनिया खे जेकॾहिं अगर सॼी दुनिया खे जेकॾहिं अख पटराई आहे ऐं मुसलमाननि जे ईमान के मजबूत कयो आहे ऐं मुसलमाननि जी दिल वधाई आहे त इन्हनि नंढनि नौजवाननि वधाई आहे। मां थोड़ो अञा मथे हलां महबूब साईं फरमायो लिकुल उम्मतिन फिरौन लिकुल उम्मतिन फिरौन ये लफ्ज़ फरमायो फिरौन हाज़िल उम्मत अबू जहल फरमायो हर उम्मत में फिरौन थियो आहे मुंहिंजे हिन उम्मत जो फिरौन अबू जहल वो अबू जहल जी नज़र कंहिं ते बि न पवंदी। अबू जहल चवंदो त हिन दुनिया में कोई भी ना है जो मुखे खत्म करे सके कोई भी ना है जो मुझो उच्चो घाट हेठ करे सके पर उते भी अल्लाह मां हीअं चवंदो आहियां ॿ तोलबा हिकिड़ा महबूब जा खादिम महबूब जा शागिर्द रब तैयार कया होया त नंढड़ा पर दुनिया ॾिठो त हिन उम्मत जे अबू जहल खे तबाह करण वारा ॿ तालिबा मां मुख्तसर मिसाल ॾींदो हलंदो मिसाल घणा ऐं मां हीअं चवंदो आहियां पंहिंजे साथियुनि खे ओ मुंहिंजा साथियो मां भी खुद 1990 में जमीयत उलमा इस्लाम में ज़िले जो कम कयो आहे जेके जेके मथी मसइले ते असांजा अकाबरीन वेठा आहिनि इहे सभई इन्हनि जे महिनत जो नतीजो आहिनि। इन ॾाके खां महिनत कंदे कंदे अॼु उन जाइ ते पहुता जो दुनिया हैरान लॻी पई। मां उन अबू जहल जहिड़े ज़ालिम खे तबाह करण वारा ॿ नंढड़ा नौजवान उन्हनि जे जज़्बे उन्हनि जे इख़लास जो ज़िक्र कया। नौजवानो जेको अवां रस्तो वतो आहे इहो आहे ॾुखियो आहे तकलीफ़ वारो आहे टांडन ते हलण वारो आहे कंडन ते हलण वारो पर जेको इस्तिक़ाम सां हलियो आहे न पोइ वरी जेको इन रस्ते ते हलंदड़ जे लाइ जेको मथे इनाम रखियल आहे उहो तूं ऐं मां सोचियो ई न उहो तूं ऐं मां महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं मक्के पाक में 13 साल तकलीफ़ुनि जी इंतिहा कई वई खुद महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ कंडा पा विछाया वञनि महबूब साईं जे मथां ओज पा उछलाया वञनि महबूब जे ग़ुलामनि महबूब साईं जे असहाबनि सगोरनि खे वॾियूं तकलीफ़ूं कादे सुणो अम्मार रज़ी अल्लाह ताला नो ग़रीब लेटो पियो कादे सुणे यासर खे तकलीफ़ूं कादे सुणे बिलाल जहिड़े जवान खे मारा मिलन को टांडन ते लेटो पियो त को गरम लोह ते लेटो पियो कंहिंजे सीने ते पत्थर पिया महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 13 साल तकलीफ़ जे काटण खां बाद में जॾहिं अल्लाह जो ऐलान तो थे ओ मुंहिंजा हबीब करीम जी मुंहिंजा रब करीम मां मोहम्मद करीम खे रब तो फरमाए मां मोहम्मद करीम के हुक्म तो कया मक्को पाक छड़े करे मदीने पाक अचणो 13 साल दुख जा काटे करे जड़े मदीने पाक में आया मदीने पाक में अचण खां बाद में मक्के जे वडेरन के पो भी मज़ो न आयो मक्के जे भोतारन के भी अना मज़ो न आयो एक बे के पाचवन ना हिते होया प मारन में भी त होया इडुन के दुखाइंदा भी हासे इजाइंदा भी हासे हिते डजंदा भी हा हाने त
मदीने पाक दे हलिया वियान मतां ते माण्हू असां जे खिलाफ भड़े करे असां सां मुकाबलो करान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुकाबले जे लाइ मक्के पाक में हज़ारनि जे तादाद में जॾहिं काफ़िर पंहिंजे हेठनि सां पाता अची हेॾे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ॾुखायल सहाबनि खे पंहिंजे तकलीफ़ ॾिनल सहाबनि खे जेके टांडनि ते सुम्हियल हा जेके गरम लोह जा जिनके डब ॾिनल हा साईं फरमायो तयार थियो साईं काॾे तयार थियो जेको तव्हांजो हुकुम हुजे ओ मुंहिंजा साईं तव्हां जंहिं पासे ॾे हुकुम कंदव असांखे जबलनि ते चढ़ण जे लाइ हुकुम कंदव त जबलनि ते चढ़ण जे लाइ तयार साईं जेकॾहिं तव्हां समुंड में हलण जे लाइ हुकुम कंदव असां समुंड में टपो ॾियण जे लाइ तयार साईं बच्चा ॿार कुर्बान करण जे लाइ हुकुम कंदो बच्चा बि तव्हांजे हथ ते कुर्बान कंदासीं फरमाइनि था ओ मुंहिंजा साहिबियो होॾे मके वारनि खे अञा मज़ो नथो अचे मके वारा था चवनि था असांजी हालत कंदासीं ओ मदीने में रहण वारा मुंहिंजा गुलाम मुंहिंजा साहिब तव्हांजो ख़्यालु छा आहे सभु चवनि था साईं घणो ई सठोसीं हाणे मैदान ते त ख़बर पवे सचो केरु आहे कूड़ो केरु आहे साईं 13 साल ॾाढो सब्र कयोसीं तव्हांजो उते बि हुकुम हो त सब्र 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 हाणे साईं सब्र जी बि इंतिहा थी वई आहे हाणे हो बि अचनि हेॾो पाण बि निकिरूं सचे ऐं कूड़े जी ख़बर त इं असांजे जलसनि में हज़ारे माण्हू हथ मथे कंदासीं असां तव्हां सां बदल असां तव्हां सां बदल जाते चवंदो पर पोइ जॾहिं इलेक्शन खां पोइ वोट ॻणींदा आहियूं त पोइ वरी असांजो कंधु हेठि थींदो आहे तव्हांखे नथो चवां असांजो हेठि थींदो मालूम थियो मैदान ते बीहण मालूम थियो दुख वारी घड़ीअ में साथ ॾियणो सिर तिरिया ते रखी करे निकिरण जे लाइ यार मज़बूत दिलि खपंदी आहे इल्लल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअब्शिरू बिल जन्नह अल्लती कुंतुम अल्लाह अकबर आयतूं इन लिहाज़ सां खोड़ वक्त जे नज़र कजे लिहाज़ सां मां अवां जे साम्हूं ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ थो करणु चाहियां हेॾे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा मुजाहिद बि तयार कयो अल्लाह अकबर उन टाइम ते जॾहिं महबूब साईं ऐलान कयो त अचो अॼु को बि जवान घर में न हुजे पोड़ो भी निकरी अचे जवान भी निकरी अचे जंहिंजे लिंगन में दम आहे जेको विढ़ण लड़न जहिड़ो आहे निकरी अचे हिकिड़ो घर जंहिंमें बनड़ा भार हिक जो नालो मुअव्वज़ा ॿिए जो नालो मुआज़ा नज़र कनि था अमड़ साण पई रोए थी अमड़ खां पुछा था कनि ओ जी जल अमड़ ॿुधा त सही छाजे करे थी रोए चवे थी कीअं न रोआ होॾे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजाहिदनि जो ऐलान कयो फरमाए थो मर्द पाचन मुजाहिद पाचन अॼु जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुस हुजे हा तव्हांजो अबो हुजे हा तव्हांजो अबो हुजे हा त मां उहो पेश कयां हा तव्हांजो को वॾो हुजे हाँ त मां पेश कयां हाँ चवे थी मुझे घर मुझो कोई न वने जहाद ते कोई न वने ऐलान रसूलुल्लाह सही करायो चवे थी दुख तो थे अज मुझो घर खाली हुंदो उहे बई नंढा बच्चा मुअव्वज़ इमाद चवन था अम्मा जी जल खैर दुकन था जी जल अम्मा रोण जी जरूरत ना है अम्मा तू न रो जेकॾहिं वॾो भाव न है जेकॾहिं को 25-30 सालन वारो न है जी जल हिकड़ो कम तू कर कहिड़ो मां कम कयां मथे ते हथ घुमाइण तुंहिंजो कम आहे पुठीअ ते हथ घुमाइण तुंहिंजो कम आहे दुआ घुरण तुंहिंजो कम आहे अल्लाह कंदो तुंहिंजे दुआ जे करे इंशाअल्लाह मैदान ते मुक़ाबलो करे ॾेखारबो दुनिया खे पतो पवे होया त नंढा पर रब उनखे दिलि शींहं वारी ॾिनी हुई
अम्मा मथे ते भी हथड़ो घुमाए पुठीअ ते भी हथड़ो घुमाए पो हीअं दुआ कर रब होयई बई मोकिलिया थी मैं हाय हाय अल्लाहु अकबर अम्मा जी जल्दी दुआ कर ओ मुझा रब करीमा मुखे बनडड़ा होयई बई तुझे खिदमत में मोकिलियो थी मैं तुझे कुरान पाक जे निज़ाम जे लाइ मोकिलियो थी मैं मिठे मोहम्मद करीम जे मोहब्बत में मोकिलियो थी मैं अम्मा दुआ घुरण तुझो कम मोकिल तुझो कम वधीक अल्लाह मालिक मां तोखे नाउमेद न कंदोसे अम्मा रोई करे रब खे अर्ज़ थी करे ओ मुंहिंजा रब करीम अथई त ज़ाहिर में मुंहिंजा नंढड़ा पर हिन जो जेको जज़्बो आहे हिन जी जेका दिली ख्वाहिश अल्लाह मुंहिंजे बच्चन खे कामयाबी ॾिजाए अल्लाह मुंहिंजे बच्चन खे कामयाबी ॾिजाए जंहिं टाइम ते उहे ॿई बचड़ा निकिता मां तोखां तो पुछा कया आहिनि बि नंढड़ा होॾे हार कोन पा पवनि होॾे दावत कोन आई होॾे शादी कोन आई हुया त नंढड़ा पतो बुहिण होॾे तीरनि तलवारनि जी रांदि इनाम तो कोन पो विराजे राशन तो कोन पैसा तो कोन पा विराजन होॾे तो ही तीरन तलवारन जी रांद चओ न जंहिंजूं अमड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं त पोइ उन्हनि जा बच्चा भी अमड़ जो खून पाक हुजे न इन पाक गुनाहन खां बचण वारी जेका अमड़ हुंदी आ न पोइ उन जो खून जेको पाक जंहिंमो अहिड़ो बच्चो पैदा थींदो उन जो खीर पाक हाय हाय पाक में मुराद खून मो गुनाहन खां पो अल्लाह वरी उन्हनि बच्चन खां जेको कम वठंदो नंढड़नि तालिबन खां उहा दुनिया भी ओ दगवानी जा मुसलमान मां यार उन्हनि बिनी तालिबन जो तोखे जज्बो तो ॿुधाइणो चाहियां जंहिं टाइम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत आलिया में आया साईं फरमान था तव्हां ॿई भी आया हो हा मुंहिंजा साईं असांजा साईं असां भी ॿई आया हो फरमान था हिकिड़ो तकत जो भी वॾो इहो त हली वेंदो पर तूं पुट नंढड़ो आ तूं न हल होॾे तलवारनि जो धक हूंदो तीरन जो मसइलो होंदो पुट तू नंढड़ो तू वापस वञो कंदो हेठ करे रोए तो साईं तॾहिं त तव्हां मुंहिंजे भाउ खे क़बूल कयो कद बि हुन जो वॾड़ो आहे हाठीअ वारो बि आहे तव्हां सम्झो त हे धक खणी वेंदो साईं मुंहिंजो कद बि नंढड़ो आहे साईं भला जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे जेकॾहिं अर्ज़ु मुंहिंजो क़बूल कयो त मां अव्हां जे साम्हूं पेश कयां फरमाइनि था पुट ॿुधायो जंहिं छा थो चवणु चाहे साईं तव्हां हुन खे पहलवान ताक़तवर समझो साईं अर्ज़ु आहे असां ॿिन्ही भाइरनि खे मल वेढ़ायो मां चवंदो आहियां इहा मल वाह जो रब खे वड़ी जिहाद जे लाइ हिक हिक शइ जो रब खे बि वणंदी हुई रसूलुल्लाह खे बि साईं पो हिय कयो चओ था न ताक़तवर भी आ मुखो वज़नात भी आ कदावर भी आ मुसा मल वेड़ायो से जेकॾहिं मां मारे वञा त पो त मूंखे वठी हलंदो न जॾहिं ये लफ़्ज़ चए न साईं जे अखरनि मुबारकनि मां लुड़क लड़ी आया ऐं मां हीअं थो चवां सहाबा भी सोचो हूंदो त जंहिं जाइ ते अहिड़ा तालिब जोश वारा अहिड़ा तालिब होश वारा अहिड़ा तालिब दिल जे ख़ुलूस वारा हूंदा जो उनखे काई ताक़त मग़लूब अल्लाहु अकबर तवज्जो कर मां उन मल जो पो ज़िक्र करणो चाहियां मते बिनी भारन भाकुर पाता हुन जो भाकुर हुन के पइजी वियो हुन जो भाकुर हुन के पइजी वियो वो होयो नंढो वडे के सापो चवे अदा यार हिकड़ी गाल त बुध जाए चे अदा सातो चवणो चाहे जो ते अम्मा खां तो आऊं त बई घुराए निकता से अम्मा तुझे मथे ते भी हथ घुमायो हो अम्मा मुझे मथे ते भी हथ घुमायो हो अम्मा मुखे भी दुआ दी हुई अम्मा तोखे भी दुआ दी हुई दुआ त बई घुराए आया से हाथ बई घुमाए आया से जे जड़े अम्मा जे हाथ वारी बरकत तोड़े ज़ाहिर थी थे त मुझे भी जरूर ज़ाहिर थे जेकरे मुखे रसूलुल्लाह कबूल न कयो त मुखे अम्मा घर में भी अचण को न दी जेकॾहिं रसूलुल्लाह सही मोटायो न त पुट तू मोटी वन पो अम्मा चवंदी जॾहिं तू रसूल के पसंद ना है त मां तोखे पंहिंजे घर में रहणो
अदा आया भी गड्डू मुखे हितों मैदान तो मोटरा जाए जडे पांजे भाव के कन में ये गालियों पो करे ऐ उन टेम ते है जुमलो अची बचयो जुमलो थो चवे ओ मुजा भा तू त कबूल पजी वियो आ तोखे त कदे भी साईं को न मोटाईंदा पर हाणे मुझे सजो मसलो आ एकरी मुसा मेहरबानी कजाए चे मां केरी मेहरबानी क्यों मुसा मेहरबानी ही कजाए तू भी जोर जा मां भी जोर जा जेंटे मते मां जोर जाए तू करी पजाए मां तुझे सीने ते चढ़ी करे नारो हण जोर तू भी जा जोर मां भी जा मां जने जोर जाए न तू किरी पजा हेठ जडे तू हेठ किरी पवंदे न पो मां तुझे सीने ते चढ़ी नारो हणदम पो रसूलुल्लाह सही दिसंदो कद जो हो वडो हाथी जो हो वडो पर दिलेर ऐं कम वारो त है आवा हाय हाय टेम कोने असा भी करे करे वडी उम्मीद रखंदो बाबा फलाणो वडे नाले वारो आ फलाणो वडे कम जो आ बाबा इहो जे करे बिहारियो ता त सजो मुल्क आबाद पर पो खबर पवंदी आ त वरी पाको गालायो न आवा अरे न दा वजो चुपी थियो अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबन या भारन जी गाल बुधी वर्दी साहबन या नंढन जी गाल आवा नंढन जी गाल हे जुमलो मां इते चई वञा नंढा बुध जाए हे जुमलो मां चई वञा नंढड़ा चवंदा आहिनि त असांजी ख़बर वॾनि खे न पवंदी आहे भले केॾो बि कन में ॻाल्हायो पर जो वॾनि खे ख़बर बस इशारा कंदो हलंदो आवा मता तव्हां नंढड़ा सम्झो त असां वॾनि खां वॾा थी वियासीं मता तव्हां नंढा सम्झो त असां वॾनि खां सियाणा थी वियासीं असांजे हरकतुनि जी ख़बर वॾनि खे नथी पवे जो पवंदी आहे पर पोइ कॾहिं कॾहिं वॾा ॿुधी बि हर भरू कननि में पर्दो ॾेई छॾी केॾे बि नथो वञा चुप थी था वञा मुसलमानो तवज्जो क्यों मुसलमानो तवज्जो क्यों जेटे मते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नन बिनी नंढन तालिबन शागिर्दन नंढे भाव वडे भाव के यो जुमलो चयो बिनी भाइरन भाकुर पाता वडे भी हरो भरो किनो मुंह करे जोर दिनो जी समझन त हुन भी पंजी ताकत लगाया नंढे भाव भी भरे करे जोर जो दिनो वडो भाव करी पियो नंढो भाव वडे भाव जे सीने ते चढ़ी करे नारो हयई नंढो भाव वडे भाव जे सीने ते चढ़ी करे नारो हयई सहाबा खिलिया सहाबा हाय हाय सहाबा खिली जवन था सही असांजो एकड़ो अर्ज़ आ रसूलुल्लाह सही सहाबा ने ॾिसी करे फरमाइंदा ॿुधायो केड़ो अर्ज़ आ जैसे इन मल में कुछ अटकल पई नजर अचे इन मल में कुछ गालायो नथा आवा ये जेके कन्नन में सुर सुर होंदो आ न या जेके ये लिकिलियूं गालियूं हुदियूं न मल माराईंदी या शइ तव सब होशियारो पर असां गालाईंदो आवा छा ये जेको लिकी लिकी कम होंदो आ न माराईंदो अल्लाहु अकबर सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन हे जुमलो फरमायो सही न मल में कुछ अटकल थी नजर अचे सो असां चवंदासीं सही जोड़ो थे असां छा चवंदा साहबा चवंदासीं असां चऊं था त जोड़ो थे इन मल में कुछ असां के अटकल नजर आई नंढो भाव वेचारो वरी ॾुखाए जी वियो चवे तो अगोणे त मुझे भाव चयो वतो अगोणे त मुझे भाव चयो वतो हाणे मता चयो न वठे हाणे वरी जोर ॾेई करे हो वॾो आ मां नंढो आ मता जोर ॾेई करे मूंखे केराए न विझे पोइ त मुंहिंजी महिनत ई पाणीअ में हली वेंदी वरी जी जल मां मुंहिंजे मथो नाराज़ थी वेंदी जंहिं टाइम ते साईं फरमायो ओ मुंहिंजा नंढड़ा ओ मुंहिंजा नंढड़ा शागिर्दो तालिबो सभु संगती चवनि था पिया सभु सहाबा चवनि था पिया मल जो जोड़ो थे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के नड़ो चवे तो हा सही मां वरी भी मल मिलण जे लाइ तैयार सही जे करे वॾा सभु चवनि था जोड़ो त जोड़ो पर दिल में थोड़ो हुयसि माना अटकल वारे के मिड़ई दिल में थोड़ी खुखंदी अलग अलग
अटकल सटकल करण वारे के थोड़ी बड़े दिल में खुखंदी त अगोणे त गाल मिड़ई ट्रपाए मुकम थियो हाणे जेकरे न थे त या मिसाल ये चेबो अगलो जेको मिसाल फंड संड मिलियो खाई वे में कूड़ सूड़ हाणे जेकने गाल ज़ाहिर थी पवे त सिंधी समझो था नदा कर अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्हनि बिन नंढड़न शागिर्दन जो वाक़ियो को बयान कयो जे मते वरी भाकुर पइजी विया जे मते वरी भाकुर पइजी वियो भाकुर पवण खां बाद में वरी बे कन दे वात फेरे आयो अगोने त हुन कन में या गाल कई हाने बे पासे दो फिरी आयो जुमलो तो चवे ओ मुझा साईं जुमलो तो चवे ओ मुझा साईं फरमांदा जी अल्लाह अकबर मां इन्हनि बिनी नंढड़न जे जज्बे ऐं इन्हनि जे लफ़्ज़नि जे करे मां चवां थो इन्हनि जा चप चुमियूं ॾियण वारा नंढे भाउ खे चवंदा साईं नंढो भाउ वॾे भाउ खे तो चवे अदा साईं चवे तो जी अगोणे जी मेहरबानी कई अगोणे जी मेहरबानी कई मता हाणे कावड़ में मता माण्हुनि जे लिहाज़ सां वरी तूं सची दिलि सां ज़ोर ॾे मता मूंखे किराए विझे वरी जेकॾहिं मां दसजी में अम्मा वरी बि मूंखे क़बूल न कंदी अगोणे जी मेहरबानी कई त हाणे बि तूं मेहरबानी कजा उन टाइम ते वॾो तो चवे थोरो घबराए न मां सागे वायदे ते बीठो अदा घबराए न मां सागे वायदे ते अगे चेबो हो त मुड़सु हो जेजी ज़बान हिक हाणे चवंदा त मुड़सु हो जेजी ज़बान मिंट मिंट में फिरे आवा हाणे चवंदा त मुड़सु हो जेजी ज़बान मिंट मिंट वगे चंदा सेवा मुड़स जी ज़बान पत्थर ते लीको हाणे पत्थर भी वया त लीका भी अल्लाहु अकबर जय जय मते वरी नंढड़े जय जय मते बंदे वडे भाव के ये जुमला चया भाव तो चवे सदा दिल जाए कर उन मते वडे भाव भी जोर दिनो नंढे भाव भी जोर दिनो वरी भी वडो भाव हे ठिकरी पियो नंढो भाव सीने ते चढ़ी पियो नारा हणे साईं मुर्की करे फरमायो साईं मुर्की करे फरमायो तुझे जज्बे के दिसी मां मोहम्मद बिनी जो ऐलान तो कया त बई मैदान ते हले तुझे जज्बे के दिसी मां मोहम्मद बिनी जे ला ऐलान तो कया त बई कबूल हो मालूम थियो त जवानन जो कद अवता वडन हे लफ्ज जो आ त उज़वे भगल कम कंदो दिल भगल कम हां साईं चवंदा हो न ता मां रोड तो लहंदो भी आया पर हिन भेरे रोड तो न लथो समझो था उज़वे भगल कम कंदो पर दिल भगल कम अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे जुमलो फरमांदा तवा जे जज्बे के दिसी करे मां मोहम्मद करीम बिनी जे ला ऐलान तो कया हलो तवा बई मैदान ते बई नंढड़ा तलवार मथे खणी कोन पा सकन लिखियो पियो हदीस पाक जे अंदर मिशकात शरीफ में मां हदीस पढ़ाई महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा फरमाइन कद नंढड़ो हो तलवारूं जो गिची हुयूं त तलवारूं लड़कंदी पियूं अचन तलवार जी चुंब मिट्टीअ सां लीको कढंदी बचे माना एडो कद भी पर हुनन जो जज्बो अल्लाहु अकबर जिए जो जंगे बदर वारे मैदान ते पादा जंगे बदर जे पचण खां पो जंगे बदर वारे मैदान जे पचण खां पो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला तो फरमाए मां जो निहारो एको नड़ो सजे पासे दो बीठो आ बियो नड़ो खबे पासे दो बीठो चवे तो न टेम ते मुझे दिल में ख्याल आयो पांजे दिल में मां या सोची काओ जो पहरो मुकाबलो आ काश जो वडी जंगिया हेडो भी को जवान हो जे हां हेडो भी को जवान हो जे हां त वाह जो मुकाबला कयो हां
मैं पंहिंजे दिल में सोचम हे भी नंढड़ो बीठो आहे हे भी नंढड़ो बीठो आहे हाणे मां पाण बि विढ़ंदो हलंदुमि हिननि नंढनि जो बि ख्यालु कंदो हलंदुमि पर जेकॾहिं मुंहिंजे ॿिन्ही पासनि मुंहिंजे ॿिन्ही पासनि के जवान हुजनि हा त पोइ मिड़ई गॾे सॼे ईअं जहिड़े तेड़े खे ज़रूरत ओ सोना अब्दुर्रहमान इहा त तुंहिंजी सोच आहे न पर हुननि यारनि खां बि त हवालो वठ न ओ सोना या तो तुझी सोचा हरते अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु तआला तो चवे अन्या जी जो मां पंहिंजे ज़हन में या गाल विहारी उन टेम ते सजे पासे दो बिहण वारे लफ्ज़ हेते हो या अम्मी ओ मुंजा चाचा मां जो हेदे कंदरो कयो माथ जी पुट छा तो चवे लफ्ज़ केड़ा तो चवे तारिफ अबाजल चाचा तू अबू जाल के सुञाणी दो मां डिठो मास कद्दू वरी डिठी मास गाल त हली त अब हकीकत मां कद्दू भी डिठो मास पर उन जे ज़बान मां जेका गाल निकती मां उनके भी तोरियो गाल त कद खां वडी हुई गाल त कद खां जो मास मां दफल पुट अबू जेल जी पुछा तो करे तू अबू जेल के छा कने चेदो इन्नी समेत अल्लाहु यसुफ हबीबी हाय हाय इल्ली समेत अल्लाहु यसुफ हबीबी चवे तो मां बुधो ओ अबू जेल जालिम मुझे मिठड़े मोहम्मद करीम के घटवद गहलाइंदो मुझे महबूब जे शान में गुस्ताखी कंदो चे तो मां पंहिंजे अम्मा जी जल खां दुआ घुराए आयो मां त अज़म करे आयो मां त इरादो करे आयो अज या अबू जेल रहंदो या मां रहंदा अज मां इरादो करे आवा या अज मां रहंदुमि या अबू जहल रहंदो चए तो उन जी गाल ॿुधी करे मुंहिंजे दिमाग़ मो सिंधीअ में चइबो आहे त ठकाव निकिरी आहे हे तो चवे त जो अबू जहल रहंदो या हा हाय हाय चवे तो अन्या यो गाल पूरी करे मस बीठो खबे पासे वारो भी सागाई जुमला तो चवे या अम्मी तारिफ अबाजल ओ मुझा चाचा बूझे लगे सुञाणी दो पुछाओ सी मां बूझे लगे छा कने सागाई लफ्ज़ तो चवे मां बुधवा सा जे महबूब के गारियो नींदो जे तो तू करे आयो दिल में पक्को पाओ करे आयो अजो या हो मुझे हथों मरंदो या मां हुन जे हथ में शहीद थींदो सिंधी में चइबो अॼु ॿ पाणी कबा अॼु छा कबा अॼु कबा ॿ पाणी पोया हो बचो या असां बचो अल्लाहु अकबर यार तवज्जो कयो मां पंहिंजो बयान पूरो करण वारो आ रफ़ीक टेम जेको हुजे ॿुधायो ताक साहब पढ़ण वारा हैं पढ़ण वारा ताक साहब अल्लाहु अकबर चवे तो मां जिया जो बिनी जो गालियों बुधियूं हे भी गाल करे बीठो सामू अबू जेल भी नजर अची वियो भले घोड़े ते सवार तलवारूं हेडो भी लड़कन थियूं हाथ में भी तलवार हमरा ज़रह भी पातियों आयो हमरा वडे ठाक ठोक सा आयो वडे शान शौक सा पातो तवज्जो कर मोहड़ को वठी करे एकड़ो नुक्तो तो बुधायो बदर जे मैदान में भी हो मायन के वठी आया त कुछ गायण वजायण वारी हुजन त मिड़ई मर्द कुछ अगते जुमलो समझो था ओहद जे मैदान में भी हो मायूं वठी आया हा मालूम थियो त बातिल के जेकॾहिं ॿियो हरबो न बि हूंदो आहे त माईअ वारो हथियार भी वॾी ॻाल्हि न ॻाल्हायो जेकॾहिं ॿियो हथियार न बि हुजे त माईअ वारो हथियार भी भला ॿियो ई न बाबस भले जमियत मुंहिंजे शोरो शादी शुदा न हूंदो न त बि वेंदो इमरान ॾे अलाह सां मां दिलि सां न वियो मां न था ॻाल्हायो मां अलाह नथो आवाई भले बाबा से पक्को हुजे न पर हो मिड़े पो भी थोड़ो फेरो तो जेकड़े ता भी शोरन जा फेरा बंद कयो त घणी ता भी अखियूं बुटे भला परनायो शोरन भी डो त न कयो हले रे भी न तवज्जो कर मां एकड़ो जुमलो पो बुधाइणो चाया चे तो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ
अल्लाह ताला तो चवे उन टाइम ते चोमासियो सामू अबू जहल जेको सिफा तो बीठो ठाए जेको वडी आकड़ में तो घुमंदो वदे जेको भले घोड़े ते सवारा भले घोड़े ते जेको सवारा अबू जहल हुआ चे तो मुझो ये लफ्ज चवण ये निकरी विया जी बाज हमलो कंदो ये निकरी विया बई जी न बाज किस्म में खबर ही न पई हिकड़े वनी अबू जहल जे घोड़े के दसे विदो जंग में जो है तलवार हिकड़े घोड़े के दसे विदो घोड़े जी जंग जो कपजी वे घोड़ो हेठ किरियो घोड़े जे मतो चढ़ण वारो अबू जहल भी किरियो होया त बई नंढड़ा पर हमरान खत्म करे छड़े मुकम्मल अबू जहल जो साहो मुकम्मल अबू जहल जो साहो मालूम थियो त हिन उम्मत जे फिरौन के तबाह करण वारा ब नंढड़ा हा जेकॾहिं अफगानिस्तान जे धरती ते नज़र कंदे त अमेरिका जहिड़े फिरौन के तबाह करण वारा पो जेकॾहिं इहे नंढा असांजा तालिब नौजवान तव्हांखे कहिड़े बि मैदान ते सॾु कनि था बापू इन्हनि सां साथ ॾिबो हवा इन्हनि सां साथ ॾिबो असांजो बि इन्हनि सां साथ हुआ तव्हांजो बि इन्हनि सां साथ हुआ अल्लाह इन्हनि नौजवाननि जे महिनत खे शल क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मुंहिंजो अचणु अव्हां जो अचणु रब से शल क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।